वतन न्यूज़ रखे आपको बाखबर। जी नाज़रीन, कलोई में असां ख़बर ॾींदा रहूं त कलोई लॻ खोसकी थाणे ते आयल नए SHO नशे में धुत थी कलोई जे सीनियर सहाफ़ी ते वेश्याणु तशद्दुद करे लाकअप करे छॾियो। जॾहिं त खोसकी थाणे ते आयल नए SHO अयूब ख़ासकरी शराब जे नशे में धुत हुजण सबबि आपे मां निकिरी वियो। शादीलाल लॻ नेवी चेक पोस्ट तां जीअं ई कलोई जो सीनियर सहाफ़ी कावश केटीएन रिपोर्टर मदद अली बलोच गुज़री पंहिंजो ॻोठु वञी रहियो हो त SHO अयूब ख़ासकरी पुलिस अटाले सूदो मोबाइल पोयां लॻाए सीनियर सहाफ़ी जे रस्ता रोक करे बीहारे साणुसि बदतमीज़ी शुरू करे छॾी, जंहिं ते सहाफ़ी पारां तारफ़ कराइण ते SHO आपे मां निकिरी वियो ऐं गुथा लफ़्ज़ ॻाल्हाईंदे सहाफ़ी ते तशद्दुद कंदे ऐं चेक पोस्ट ते खणी अची तशद्दुद करे खेसि ॿीहर तशद्दुद कंदे खोसकी थाणे ते अची लाकअप करे छॾियो। जॾहिं त वाक़िए जो इतला मिलंदे ई खोसकी शादीलाल कलोई जे सहाफ़ियुनि समेत लुंड बिरादरीन तोड़े शहर जे सोन जे तइदाद में थाणे ते गॾु थी विया।